प्यारे दोस्त ख़ालिद कुंभार अलमारूफ़ ख़ालिद जोगी साहब जेको अॼु जे इन किताबनि जो मुसनिफ़ बि आहे ऐं अॼु जो जेको सुवाल इन मकालमे में ज़ेर बहस थींदो खाना बदोश कबीलनि या असलूकनि कबीलनि जे हवाले सां जेको समाजी सियासी मंज़रनामो आहे जंहिंते ख़ालिद जोगी साहब काफ़ी अरसे खां एक्टिवली लिखी रहियो आहे कॉन्ट्रीब्यूट करे रहियो आहे त बाक़ाइदा प्रोग्राम जी शुरूआति कंदे ऐं ख़ालिद जोगी साहब खे स्टेज ते मदू कयां थो त जीअं पाण प्रोग्राम जी शुरूआति करे सघूं। जी त पाण बाक़ाइदा आगाज़ कयूं था अॼु जे हिन मकालमे जो। जीअं मूं पहिरियां ई चयो त अॼु जे हिन मकालमे जो मौज़ू आहे ख़ालिद कुंभार जा जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते किताब लिखंदो रहियो आहे पर उन जो मुख्य जेको मौज़ू रहियो आहे बल्कि उनखे ईअं चवां त जीअं अॼु जे मकालमे में उनखे एंथ्रोपोलॉजी ऐं अदबी हवाले सां बि मौज़ू जो सब टाइटल रखियो वियो आहे त ख़ालिद वॾे अरसे खां पंहिंजे लिखणनि में ज़ाहिरा मुख़्तलिफ़ कबीलनि ते वञी करे उन्हनि ते लिखंदो रहियो आहे त एंथ्रोपोलॉजी जे हवाले सां हिकिड़ो पॉपुलर नैरेटिव चइजे या एंथ्रोपोलॉजी जो पॉपुलर इमेज आहे ख़ालिद जे किताबनि जे ज़रिए हिकु हवाले सां प्रोमोट थियो आहे सिंध में। इहो मां इन जे आगाज़ में ई थोरो ॿुधाईंदो हलां त मौज़ू जो अॼु जे मकालमे जो मौज़ू बि इन हवाले सां आहे त ॾखिण एशिया जे अंदरि जेके खाना बदोश कबीला आहिनि या खाना बदोश सवाल आहे उन्हनि जो समाजी ऐं सियासी मंज़रनामो इहो मौज़ू सिलेक्ट कयो वियो आहे अॼु जे डायलॉग जो। त ख़ालिद पाण इन सॼी हिन पंहिंजे मकालमे खे थोरो इनफॉर्मल रखूं था के फॉर्मल सवाल कोन्हनि के पाण शुरूआति ईअं था कयूं त छो त तव्हां काफ़ी सालनि खां इन ते खाना बदोश कबीलनि ते लिखंदा रहो था या साउथ एशिया जे हवाले सां तव्हां जेको अॼु जो मौज़ू चूंडियो आहे त पाण इन खां शुरू कयूं था त साउथ एशिया में मां मुराद तव्हांजे कहिड़नि कबीलनि या कहिड़नि माण्हुनि जी तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो इन खां जेकॾहिं शुरू कयूं त ॾखिण एशिया में जा कहिड़ा खाना बदोश कबीला ऐं ॾखिण एशिया जा कहिड़ा इलाइक़ा त इन खां शुरूआति कजे। महिरबानी साईं रफ़ीक। ऐं तव्हांजे मुंहिंजी सम्झ में ॾखिण एशिया खे जेकॾहिं पाण फ्री पार्टीशन ॾिसंदासीं त ॻाल्हि सवली सम्झ में ईंदी त बॉर्डर्स न हुआ त ॾखिण एशिया माना हिकिड़ो मुल्क तौरु ई उन्हनि जी आइडेंटिटी हुई या हिकिड़ी एम्पायर तौरु आइडेंटिटी हुई ऐं जेके खाना बदोश आहिनि उन्हनि खे आउं ईअं सम्झंदो आहियां त उहे जेका हिन वक़्त जी जेका दुनिया आहे उहा आलमी शहरियत जी ॻाल्हि करे थी त बाबा आलमी शहरी थिजे। आउं सम्झां थो त दुनिया जा सभ खां पहिरीं जेके आलमी शहरी आहिनि उहे दुनिया जा खाना बदोश जेके आहिनि उहे दुनिया जा पहिरियां आलमी शहरी आहिनि जंहिं ते हिन वक़्तु जेका जदीद दुनिया आहे उहा कमु करे थी। मुंहिंजो जेको कमु आहे हिन में जेके स्पेसिफिक सिंध ते न आहे पर सिंध खां ॿाहिरि जा छो जो आऊं कंहिं कबीले खे सिंधी इन में कबीला आहिनि पर खाना बदोश खे कंहिं मुल्क जी आइडेंटिटी नथी ॾेई सघिजे त बाबा हीउ कबीलो जेको खाना बदोश आहे उनखे कंहिं मुल्की सरहद में महदूद नथो करे सघिजे। जेॾीमहिल असां लफ़्ज़ खाना बदोश यूज़ करियूं था त उनजे लाइ मुल्की सरहदूं जेके आहिनि उहे ख़तमु थी वञनि थियूं ऐं हिन में जेके मोस्टली कबीला आहिनि जीअं भवाइया हिकिड़ो कबीलो आहे हिंदुस्तान जो उनजो ज़िक्र आहे जेके अलाउद्दीन खिलजी सां विढ़िया हुआ या हिकिड़ो कंजर कबीलो आहे हिन में ऐं जेके असांजा कबीला आहिनि ख़ासि तौर ते उनखे समाजी तौर ते गार में वरितो वञे थो ऐं उहो कंजर कबीलो बि असांजे मारवाड़ स्टेट में रहियो आहे या महाराणे प्रताप सां गॾु हुननि जासूसी जो कमु कयो आहे या भवाइया उन सां विढ़िया आहिनि त एशिया जा खोड़स जा कबीला जेके आहिनि या दर्द कबीलो आहे जेको उहो
बि असांजे इन गिलगित बल्तिस्तान वारे पासे जो क़बीलो उहो बि हिन में ज़ेरे बहस आहे। जेॾीमहिल असां एशिया आऊं सम्झां थो त हिन मौज़ू जे अंदरि साउथ एशिया या का मुल्की आइडेंटिटी कंहिं खाना बदोश जे लाइ न हुजणु खपे, त हू कंहिं हिकिड़े स्पेसी मुल्क या स्पेसिफिक स्टेट या स्पेसिफिक एम्पायर जी आइडेंटिटी रखे थो, हिन वक़्तु बि नथो रखे। हाँ, इन में ईअं आहे ख़ालिद त खाना बदोश जेका ख़ुदि इस्तलाह आहे या खाना बदोश जीअं तव्हां हिन में चयो त उनजी सियासी समाजी हालत जे हवाले सां पाण सवाल कुझु ईंदा अॻिते। मां इन हवाले सां बि सवाल खे कनेक्ट कयां थो त खाना बदोश क़बीलनि जो जॾहिं असां इस्तलाह इस्तेमालु कयूं था, खाना बदोश माण्हुनि जे सवाल ते जॾहिं ॻाल्हायूं था त उन सां लाॻापियल हिकिड़ा काफ़ी इशूज़ आहिनि। मिसाल तौरु खाना बदोश शनाख़्त जेका आहे माण्हुनि जी, उहा सिर्फ़ु इन माना में न आहे त उन्हनि जी का सरहद न आहे, पर उन सां लाॻापियल हिकिड़ो वॾो सियासी सुवाल इहो आहे त उन्हनि खे का बि सरहद नाहे ॾिनी वई या उन्हनि खे का बि रियासती शनाख़्त नाहे ॾिनी वई। माना एंथ्रोपोलॉजी में असां इन हवाले सां खाना बदोशनि ते डिस्कस थींदो आहे त खाना बदोश उहे माण्हू आहिनि जिन खे रियासतुनि पंहिंजे राइट्स जे अंदरि, रियासतुनि पंहिंजे शनाख़्त जे दायरनि खां ॿाहिरि रखियो आहे, यानी जंहिं लाइ अंग्रेज़ी जो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे स्टेट लेस पीपल। ठीकु आहे न, स्टेट लेस पीपल माना उहे आहिनि जेके रियासत जे सॼनि बरातुनि खां, रियासत जे सॼनि क़ानूनी दायरनि जे कंहिं बि खाते में न ईंदा हुजनि या उन्हनि खे न रखियो वियो हुजे या उनखे धिकारियो वियो हुजे। त इन हवाले सां तव्हां उनखे खाना बदोश क़बीला माना हिकिड़ो समाजी ऐं सियासी कैटेगरी आहे न, माना उनखे कीअं तारीख़ जे अंदरि माना पेश कयो वियो आहे या उनखे कीअं उनखे ठाहियो वियो आहे। त इन सवाल खे तव्हां माना कीअं पंहिंजे ज़ाहिर तव्हां कमु कयो आहे त उनजी जेका रियासत जे अंदरि गुमनामी, रियासत जे अंदरि जेका बेनामी आहे इन्हनि क़बीलनि जी, इहो सवाल खे तव्हां कीअं था ॾिसो बतौर खाना बदोश जे राइटर तौरु? मिसाल तौरु आऊं इन में जेकॾहिं वरी सिंध ते ईंदुसि त जेके जिन सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे या जिन खाना बदोश क़बीलनि जे पेड़नि में या उन्हनि जे ॾेरनि ते मुंहिंजो वञणु थियो आहे, त आऊं सम्झां थो त हिन वक़्तु बि जेका तव्हां खाना बदोशी जी डेफिनेशन ॿुधायो था या जेका मूं ॻाल्हि कई उहा उन्हनि ते अप्लाए हिन वक़्तु बि हिन स्टेट जे अंदरि बि थिए थी। हिन स्टेट जे अंदरि हिन वक़्तु आऊं सम्झां थो त मुल्की आइडेंटिटी लाइ जिते शनाख़्ती कार्ड यूज़ थिए थो उनजी मुल्की आइडेंटिटी आहे त भाउ आऊं हिन मुल्क जो शहरी आहियां, पर जेकॾहिं तव्हां कंहिं खाना बदोशनि जे मिसाल तौरु मदारनि जे डेरे में जेकॾहिं तव्हां खाई हलिया वेंदा त उते तव्हांखे शनाख़्ती कार्ड उन्हनि माण्हुनि वटि न मिलंदो, उन्हनि वटि उहा मुल्की शनाख़त न आहे त असां हिन मुल्क जा रहवासी आहियूं, जेका उनखे डॉक्यूमेंट प्रूव करे थो। ॿी शइ इहा आहे त आउं सम्झां थो त जेकॾहिं ॿी स्टेट जे तरफ़ां तव्हां किथे घरु ठाहे वियो, तव्हांखे का बेसिक फैसिलिटी हुजे, त कंहिं बि खाना बदोश वटि माना घरु ठहियलु न आहे। सॼी दुनिया में हिकिड़ियूं आर्टिसन्स कॉलोनियूं थियनि थियूं ऐं उन्हनि आर्टिसन्स कॉलोनी छो जो हिननि माण्हुनि जो आर्ट सां बि तालुक़ु आहे, जंहिं ते पाण ॻाल्हाईंदासीं त हिननि खे उन क़िस्म जूं कॉलोनियूं बि पाण जी स्टेट में ठहियलु न आहिनि। हिननि जेकॾहिं खाना बदोशनि में तव्हां वेंदा त तव्हांखे को बि माण्हू हाणे त उन्हनि पढ़णु खणी शुरू कयो आहे, पर उन्हनि में तव्हांखे हिननि पोयनि सॼियुनि पीढ़ियुनि में किथे को पढ़ियलु लिखियलु माण्हू, पंहिंजो नालो लिखी सघंदड़ माण्हू बि तव्हांखे न मिलंदो। ऐं हे उहे माण्हू आहिनि जेके स्टेट जे पंहिंजे हिकिड़े सिस्टम सां हलनि था ऐं तव्हांखे कंहिं थाणे ते हिननि माण्हुनि जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल थियल नज़र न ईंदी, छो जो हू उन में स्टेट जे उन अमल में यकीनी नथा रखनि ऐं हुननि जो पंहिंजो हिकिड़ो सिस्टम आहे उनखे फॉलो कंदा। ही उहे माण्हू आहिनि जेके स्टेट जा या सोसाइटी जा रिजेक्टेड पर्सन आहिनि, जेको एशिया जे अंदरि हिकिड़ो दिलत जो टर्म हलियो हो ऐं उहो अञा असां वटि यूज़ थिए थो। पर आउं सम्झां थो त असां वटि जेके दिलत पंहिंजो पाण खे सम्झनि था उन खां हटी करे जेकॾहिं ॾिठो वञे त मुंहिंजी सम्झ में पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं रियल माना में को दिलत आहे त उहे सिंध जा खाना बदोश क़बीला या पाकिस्तान जा खाना बदोश क़बीला जेके आहिनि उहे रियल माना में दिलत जी कैटेगरी में अचनि था। हुननि वटि एजुकेशन कोन्हे, हुननि खे पंहिंजी मुल्की आइडेंटिटी कोन्हे, हुननि खे पंहिंजो मिसाल तौरु रहण लाइ घरु न आहे, हुननि खे एजुकेशन जे लाइ फैसिलिटी न आहे। त जेके स्टेट खे बेसिक नीड्स पूरियूं करणु खपनि उन्हनि जी हू पूरियूं नथा करे सघनि, इन जे करे जो हू उन्हनि वटि रजिस्टर्ड ई न आहिनि।
माना हू जेकॾहिं को नुमाइंदो चूंडिजे थो त उनखे कंहिं खाना बदोश जो वोट घुर्बल न आहे हूंदो, इन जे करे जो उहो उन में दाख़िल ई न आहे। न मां इन ई सवाल जे तवसुत में मां उहा ई ॻाल्हि कयां थो त तव्हां पंहिंजे कम में इन सवाल खे माना हिकिड़ो वॾो पॉलिटिकल क्वेश्चन बीहे थो हाणे, माना जेकॾहिं असां उनजे रियासत जे कंहिं बि माना सिस्टम ऐं स्ट्रक्चर में हू न आहिनि, त मां इहो ई सुवाल पुछणु चाहियां थो त इन जो माना उन्हनि जी इन हालति उबतर हालति जो, इन स्टेटलेस हालति जो, माना रियासत खां ख़ारिज माना हालति जो, रियासती धारा मां ख़ारिज हालति जो जे सवाल खे तव्हां कीअं था ॾिसो समाजी सियासी माना में, ऐं उनजो ज़िमेदार ऐं रीज़न्स माना छा आहिनि? माना इहो ईअं न आहे त हू पाण नथा चाहिनि त असां रियासत जे माना प्रिविलेजिस में नथा अचणु चाहियूं, या रियासत सां असां रियासत जे मरातुनि में या रियासत जी शनाख़्त में पाण असां नथा अचणु चाहियूं। माना इहे हिकिड़ा कॉम्प्लेक्स सवाल आहिनि, इन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? त या हू पाण नथा अचणु चाहिनि, या हिन रियासत जो ढांचो, हिन समाज जो ढांचो जेको आहे, स्ट्रक्चर जेका आहे, जेका पॉलिटिक्स आहे, जेको पावर आहे, उहो इन्हनि खे धिकारियूं वेठो आहे, उहो इन्हनि खे मार्जिनलाइज़ कयूं वेठो आहे, या हू इन हालति जा पाण ज़िम्मेवार आहिनि? माना मुंहिंजो सवाल बेसिकली इहो आहे। ॾिसो, इन में असांखे वरी थोरो पोइते वञिणो पवंदो, माना हिस्ट्री खे रेफर करिणो पवंदो। हाणे जेका ब्रिटन एरा या कॉलोनियल दौर जेको आहे, उन में हिकिड़ो ट्राइबल क्रिमिनल एक्ट पास थियो, जंहिं ट्राइबल क्रिमिनल एक्ट में 250 कबीला शामिल हुआ, जिन में असांजा हुरब हुआ, त बाक़ी जेके बि हिंदुस्तान जा खाना बदोश आहिनि उहे सभु उन ट्राइबल क्रिमिनल एक्ट में हुआ। उन ट्राइबल क्रिमिनल एक्ट में जेके कंस्ट्रक्शन कैंप्स जीअं यूरोप में हिटलर ठारायूं, ईअं यूरोपियन हिते कंस्ट्रक्शन कैंप्स ठारायूं, ऐं उन्हनि में हुननि खे रखियो वियो। उन में हुननि जा ॿार अलॻि हुआ, औरतूं अलॻि हुयूं। त हिकिड़ो उहो जेको एक्ट हो स्टेट जो, हुननि खे नफ़्सियाती तौर ते उनखां थोरो परते कयो, ऐं उन्हनि पंहिंजे तौर ते उन स्टेट्स अगेंस्ट कुझु शयूं कयूं। मिसाल तौरु उन्हनि हिकिड़ो सांसी कबीलो आहे, उन पंहिंजी अदालती निज़ाम ठाहियो, पंहिंजी फ़ौजी निज़ाम ठाहियो, ऐं उन्हनि जो हिकिड़ो बाक़ाइदे ऑर्गेनाइज़ सिस्टम हो अगेंस्ट स्टेट जे। त हिकिड़ी गैर यकीनी जेका पैदा थी, उनजो हिकिड़ो वॾो रीज़न इहो हो। ॿियो रीज़न इहो आहे त हू हींअर तव्हांजे सुवाल खे ऐं ईअं कनेक्ट थो करां त हींअर हू स्टेट खे ऑन छो नथा कनि। उन जे पुठियां हिकिड़ी माना तारीख़ी पस मंज़र आहे। या मिसाल तौरु उन मंझि ॿी शइ इहा हुई त जेके खाना बदोश आहिनि, उन्हनि सां जेके हिंदुस्तान जे अंदरि जेके बि हमले खाना बदोशनि में माण्हू कहिड़ा शामिल आहिनि हिन वक़्तु? हिकिड़ा उहे जिन ते क्रिमिनल एक्ट पास थियो, हिकिड़ा उहे जेके हिंदुस्तान जे अंदरि मुख़्तलिफ़ हमलेआवर जेके आया, उन्हनि खां जिन माण्हुनि बग़ावतूं कयूं ऐं उन्हनि सां विढ़िया, पोइ जेॾी महिल उहा जंग हाराई अथनि त हुननि खाना बदोशी वारी ज़िंदगी माना लिकंदा हलंदा आहिनि। तव्हां हींअर बि कंहिं खाना बदोश वटि वेंदा त उहो पंहिंजो नालो बि लिकाईंदो, उहो पंहिंजी ज़ात माना आइडेंटिटी पंहिंजी लिकाए थो। उन ते भरोसो स्टेट ते या उन ते नथो थिए, उनजे पुठियां इहे पसंदि मां हमलेआवरनि सां जिन माण्हुनि बग़ावतूं कयूं, उहे माण्हू खाना बदोश कबीलनि जो हिसो थिया। टियों इहो आहे त जेके पंचायती निज़ाम आहे उन मां उनखे कढियो वियो, उहे माण्हू अची खाना बदोशनि में शामिलु थिया। ईअं खाना बदोशनि जी हिकिड़ी पूरी, ऐं हुन जो स्टेट तां कॉन्फिडेंस लूज़ आहे। हिकिड़ो सबबु इहो आहे। ॿियो इहो आहे त असांजी हिन स्टेट में मिसाल तौरु 70 जे ॾहाके में हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई वई, कुझु खाना बदोशनि जूं कॉलोनियूं ठहियूं, जीअं उमरकोट में जोगी कॉलोनी ठही जेका उनखे स्टेट ॾिनी, या टंडे अलायार में झंडावड़नि जी कॉलोनी ठही जेका बि उन्हनि खे स्टेट ॾिनी, जेका हिन वक़्तु टंडे अलायार शहर जे विच में आहे। उहे उते आबाद थिया ऐं उते रहिया, पर उन्हनि जो जेकॾहिं लिविंग स्टाइल तव्हां ॾिसंदा त जेको टंडे अलायार जी मेन शाही बाज़ार अंदरि झंडावड़ा कॉलोनी आहे, उन ज़मीन जी अलाए केतिरी मालियत आहे, पर हू उन में हणी खेमा वेठा आहिनि। उनजो चौधारी हिकिड़ी दीवार न आहे, उनजे लाइफ स्टाइल आहे, पर हू उन में रहनि था। हाणे उनखां पोइ जेका आहे उहा स्टेट हुननि खे हिननि गुज़िरियल 40 सालनि में हुननि जी तवजह उन्हनि ॾांहुं न आहे वई। तव्हां हिननि ॾांहुं हिकिड़ो वॾो रीज़न इहो आहे त स्टेट हुननि खे ऑन नथी करे, ऐं स्टेट ऑन करे थी थोरो घणो ॻाल्हाईंदड़ माण्हू खे, या ऑन करण जे लाइ स्टेट वटि बि को पैरामीटर्स हूंदो। ॿी इहा आहे त हुननि जी का हिन वक़्तु अहिड़ी का ऑर्गेनाइज़ सूरत हाल न आहे जंहिंमें हू माना स्टेट खे इन ॻाल्हि ते मजबूर कनि त स्टेट हुननि खे ऑन करे। इट सेल्फ हू पाण त कोन थी करे,
जेका हुनखे करणु खपे, ऐं हू इन पोज़ीशन में न आहिनि जो हुननि खे स्टेट ऑन करे पॉलिटिकली, पर करणु खपिजे इहा त यकीनन आहे। स्टेट जी ओनरशिप जे हवाले सां सवाल खे पाण अञा थोरो रिफ्रेज़ कयूं, कनेक्ट कयूं त हुन जी ओनरशिप इन्हनि कबीलनि जी छा इन जे करे नथी जुड़े, या इन जे करे उहा स्टेट सां रिलेशनशिप इन करे शायदि नथी अचे इक्वल बुनियादनि ते, जो समाज जे अंदरि ख़ुदि जेके असांजी समाजी स्ट्रक्चर आहे, जेको असांजी समाजी वहिंवार आहे, इन्हनि कबीलनि सां, मिसाल तौरु असां जेके डोमिनेंट या अपर क्लास जूं ज़ातियूं आहियूं, मिसाल पाण मुस्लिम मेजॉरिटी ज़ातियूं बमुक़ाबिला जेके इहे, मां हेठूं ज़ात लफ़्ज़ नथो इस्तेमालु कयां, पर छो त हिनखे लोअर कास्ट जे हवाले सां ॻाल्हि कई वेंदी आहे, त उहो जेको असांजो समाजी कारो वहिंवार में उन्हनि सां जेका असांजी मतभेद आहे, जेका असांजी ऊंच नीच वारो जेको सोशल रिलेशन आहे, उहो ख़ुदि हिकिड़ी वॾी रुकावट न आहे त उन्हनि माण्हुनि जो को बि कॉन्फिडेंस या माण्हुनि जो ट्रस्ट, उन्हनि माण्हुनि जो ट्रस्ट समाज जे अंदरि नाहे, त हू सम्झनि था त असां मेन स्ट्रीम सोसाइटी जे अंदरि असां सां हिन तरह सां पेश कयो वञे थो। मसलन हिकिड़ो कोली, भील, मेघवाड़ या अञा बि असां चऊं बागड़ी कबीलनि मां, या जेके तमामु हिकिड़ा धिकारियल कबीलनि जा माण्हू आहिनि, ज़ातियुनि जा माण्हू आहिनि, उन्हनि जो ॿारु जॾहिं कंहिं मेन स्ट्रीम स्कूल जे अंदरि कंहिं मुस्लमान जे ॿार सां, कंहिं अपर कास्ट हिंदू जे ॿार सां गॾु स्कूल में वेहंदो हुजे, ऐं उनखे इन नज़र सां ॾिठो वञे त हीअ बागड़ी आहे या हीअ मेघवाड़ आहे या मुख़्तलिफ़ असांजे जेके आहिनि, त उहो जेको रिलेशन समाजी कारो वहिंवार में हू जेका इहा वेधन ॾिसे थो, त इहा इन जो इहो सबबु तव्हां नथा ॾिसो, जेको समाजी असांजो स्ट्रक्चर आहे ऊंच नीच ते बीठल, उहो बि हिननि खाना बदोशनि जी उबतर समाजी सियासी हालत जो ज़िम्मेवार आहे। इन सवाल खे तव्हां कीअं एड्रेस कयो आहे पंहिंजी किताबनि में, खाना बदोश जे सवाल खे? आऊं इहो त सम्झां त मूं वटि जेके तव्हां कुझु ज़ातियुनि जा नाला खयां, हिकु त उहे माने आऊं खाना बदोश नथो सम्झां, मिसाल तौरु जीअं कोली आहे, भील आहे या मेंगवाड़ आहे, या जेके बि उहे रिलीजन डिस्क्रिमिनेशन जो शिकार आहिनि, उनखां मुस्लिम डिस्क्रिमिनेट आऊं सम्झां थो त इन बियाफ़ ते नथो करे त हीअ मेंगवाड़ आहे, भील आहे, हू हुनखे रिलीजन जे पर्सपेक्टिव में हिंदू मुस्लिम जो त थी सघे थो, पर कास्ट जो क़दरनि आऊं सम्झां थो त घटि आहे। पर विदिन जेका जीनमत आहे, जेको इहा आहे तव्हांजो हिंदुइज़म, उन मंझि जेका डिस्क्रिमिनेशन क्लासिफिकेशन आहे कास्ट जे बुनियाद ते, त उहा मौजूदु आहे। पर आउं सम्झां थो हिते असां वटि उहा बि क़दरनि इन जे करे जेके अपर क्लास जूं ज़ातियूं हिंदू मज़हब जी या मैथोलॉजी में आहिनि, उहे क़दरनि घटि आहिनि। उन्हनि जी पॉपुलेशन हाणे पाकिस्तान जे अंदरि या सिंध जे अंदरि क़दरनि घटि आहे। हिते अक्सरियत ऐं अक़लियत जे करे बि हुनजी हिकिड़ी डोमिनेंसी हिकिड़ी असांखे नफ़्सियाती तौर ते आउं सम्झां थो हिकिड़ी ॻाल्हि जेका रियलाइज़ कराई वञे थी त बाबा असां दिलत हूं या असां लोअर कास्ट हूं, इहा कुझु हिकिड़ो पीढ़ियुनि जो सफ़र आहे। उन्हनि खे पीढ़ियुनि ताईं इहो महसूसु करायो वियो आहे त बाबा तव्हां कोली हो, तव्हां भील हो, तव्हां मेघवाड़। हाणे उहो नफ़्सियाती सफ़र त हले थो, पर सोसाइटी जे अंदरि मूंखे इहो क़दरनि घटि नज़र अचे थो। हिकु ॻाल्हि इहा सम्झां थो, पर उहो साॻी ॻाल्हि जेॾी महिल असां खाना बदोशनि ते वञूं था त उहो नज़र अचे थो। मतिलबु डिस्क्रिमिनेशन जेका हुनजी माने लिविंग स्टाइल जे बुनियाद ते, हुनजे खाधे पीते जे बुनियाद ते, हुनजी उन्हनि शयुनि जे बुनियाद ते, हुनजी घर जे बुनियाद ते जेको हिकिड़ो आहे, उहा डिस्क्रिमिनेशन पंहिंजे तौर ते मौजूदु आहे। खाना बदोश कबीले में मूं हिकिड़ो महबूब गुरगुले जो हिकिड़ो प्रोफाइल ॾिनो आहे ऐं उहो तव्हां पढ़ियो हूंदो। उन महबूब गुरगुलो जी हिकिड़ी स्टोरी आहे जंहिंमें जे तव्हां डिस्क्रिमिनेशन खे जीअं जूठन आहे ऑटोबायोग्राफी, उनखे ऐं हिनखे जेकॾहिं तव्हां ॾिसंदा त आउं सम्झां थो त जेका हिंदुस्तान में अॻु में हालति हुई, उहा साॻी हालति हिन वक़्तु खाना बदोशनि सां आहे। उहो स्कूल वञे थो त उनखे कीअं बिहेव कयो वञे थो, नलके खे हथु ॾिए थो त उनजो नलको पलीत थिए थो, या इहा जेका हू पंहिंजी जेका बैग किथे लिकाए थो वञे, या पंहिंजा जेका ड्रेस आहे उहा किथे डिस्क्रिमिनेशन खे हू फेस करे। हू हिकिड़े वक़्त ते ॿिनि क़िस्मनि जी डिस्क्रिमिनेशन खे, हिकिड़ो क्लास जे अंदरि पंहिंजी जेका कास्ट जी डिस्क्रिमिनेशन आहे या जेका खाना बदोश कबीला जी डिस्क्रिमिनेशन आहे उनखे ॾिसे थो। ॿिए पासे जेॾी महिल हू घर वञे थो
त हुनजे घर वारा जेके हुनजी फैमिली आहे उहा हुनखे सुठो नथी सम्झे। उते तव्हां जेको पहिरियों सुवालु कयो उहो बि तव्हांजो आउं सम्झां थो त कवर थी वेंदो। त हू चवनि था भाउ पढ़णु सुठी ॻाल्हि न आहे, माना हुनजी ज़ाल हुनखे महबूब गुरगिले खे इन जे करे थी छॾे वञे जो हू पढ़े थो। हू चए थो भाउ हीउ त पढ़े थो, हीउ शिकार त करे कोन थो, हीउ असांखे कीअं खाराईंदो। जेकॾहिं हू को धंधो थो करे चए थो बाबा हीउ त पिने कोन थो, हीउ धंधो थो करे, हीउ मूंखे कीअं खाराईंदो, हीउ मूंसां गॾु पिनणु हले ई कोन थो। त उन जे बुनियाद ते हुनखे हुनजी ज़ाल छॾे थी वञे। उहा रियल स्टोरी आहे, उहा माण्हू हींअर बि मौजूदु आहे। उहा हुनखे हुनजी ज़ाल छॾे थी वञे हली, ऐं पोइ वरी हुननि जी हिकिड़ी पंचायत थिए थी जंहिंमें इहो सिस्टम थिए थो बाबा तूं पिनी इहो पढ़ी छाजे लाइ थो ऐं तूं इहो धंधो पियो करीं, इहो सुठो न आहे, इहो जेकॾहिं हूंदो त असां पंहिंजी जेका धीउ आहे उहा तव्हांखे न ॾींदासीं। पर हू हुन ॻाल्हि ते बज़िद थो हुजे, नतीजनि पंचायत हुननि जे घर खे पंहिंजी पंचायत मां कढी थी छॾे। कास्ट सिस्टम असां वटि मिसाल तौरु सिंध जे अंदरि हिंदू हुजूं या मुस्लिम मैरिज आहिनि या इहे जेके रिलेशन्स आहिनि इहे वरी कास्ट जे बुनियाद ते थियनि था। ऐं मजबूरन हू हिकिड़ी ॿी माई सां शादी करे थो, वरी जॾहिं उहा ख़बर पए थी त उहा हाणे हू ईअं थो हले। त इन क़िस्म जूं ॾिसो हू हिकिड़े वक़्त ते हिकिड़ी असां चवंदा बाबा हीअ सिविलाइज़्ड सोसाइटी आहे उन में थो अचे, जेकॾहिं हू हिन ॾांहुं थो अचे त हुनजी जेका पंहिंजी ज़ाती सोसाइटी आहे उहा हुन मां हथु कढी थी छॾे ऐं हू आइसोलेशन जो शिकार थिए थो। ऐं प्लस में स्कूल में हिकिड़ी ॿी आइसोलेशन हुनखे फेस करणी पए थी। त आउं सम्झां थो त जेका सोसाइटी आहे उहा डिस्क्रिमिनेट जेको करे थी उहो इन्हनि क़बीलनि खे करे थी जेके असांजा खाना बदोश क़बीला आहिनि। पोइ उहो जोगी हुजे उनखे बि डिस्क्रिमिनेट करे थी, उहो जेकॾहिं गुरगुलो आहे उनखे बि डिस्क्रिमिनेट करे थी ऐं उनखे डिस्क्रिमिनेट सभई कनि था। कंहिं हिकिड़े रिलीजन खे कंहिं हिकिड़ी कास्ट खे ब्लेम नथो हणी सघिजे त भाउ फलाणो मज़हब डिस्क्रिमिनेट करे थो या फलाणी कास्ट डिस्क्रिमिनेट करे थी। उहो मुस्लिम बि करे थो, उहो हिंदू बि करे थो ऐं उहे सभु उनखे डिस्क्रिमिनेट डिसऑन कनि था। ऐं उन जो आउं सम्झां थो त सबबु थी सघनि था, उन्हनि जो लाइफ स्टाइल बि थी सघे थो। त उन जे करे ऐं ॿियो इहो आहे त हू हुनखे छॾे इन जे करे नथो सघे त हू जंहिं सोसाइटी में वेठो आहे उते पंचायती निज़ाम अॼु बि मज़बूत आहे। हू जेकॾहिं कुझु करे थो त हुनखे हुनजी सोसाइटी डिसोन करे थी। इन जे करे हू ॿिनि तलवारनि जे विच में होॾां थो वञे त बि मरे थो, जे होॾां थो वञे त बि मरे थो। राइट। न तव्हां हिकु ॿ हिन में ॻाल्हियूं थियूं जिन मां हिकु ॿ सुवाल निकिरनि था। अच्छा, खाना बदोश क़बीला ज़ाहिरा उन जूं इलाही हिकिड़ियूं वसफ़ूं बीहनि थियूं। त जीअं तव्हां चयो त कोली या भील या मेघवाड़ उहे शायदि उन सेंस में खाना बदोश नथा चऊं त उहो खाना बदोश जो मतिलबु हिकिड़ो वॾो सेंस इहो आहे त भई जेके कंप्लीटली अनसेटल्ड लाइफ गुज़ारींदा हुजनि ऐं माना उनजो को बि परमानेंट घर न हुजे, ठीकु आहे न, उहा त ठीकु आहे। पर थर जे कॉन्टेक्स्ट में छो त तव्हां पाण थर सां तालुक़ु रखो था, हिकिड़े वॾे हिस्टोरिकल दौर ताईं या अॼु ताईं बि थर जूं जेके बि कम्यूनिटीज़ आहिनि, मां सम्झां थो मुस्लमाननि खे छॾे करे जेके हिंदू कम्यूनिटीज़ आहिनि, क़बीला आहिनि, उहे सीज़नल माइग्रेशन कंदियूं रहंदियूं आहिनि। ठीकु आहे न, 3-3 महीना 4-4 महीना जॾहिं लाबारा थींदा आहिनि त उन्हनि में पंहिंजा उहे पड छॾे ऐं ॿियनि इलाइक़नि में रहणु लॻंदा आहिनि। त मां सम्झां थो उन माना में बि उहे खाना बदोश जे कंहिं कैटेगरी में ज़रूरु कंहिं खाने में ज़रूरु अचनि था। ठीकु आहे। ॿियो इहो आहे त जीअं तव्हां सवेर हिकिड़ी ॻाल्हि निकिती न त माना हिकिड़ियूं जेके तारीख़ी वेदनूं थियूं आहिनि, मिसाल तौरु तव्हां कॉलोनाइज़ेशन जी पाण ॻाल्हि कईसीं, कॉलोनियल दौर जी ॻाल्हि कईसीं, त कॉलोनाइज़ेशन सिर्फ़ु ब्रिटिश कॉलोनाइज़ेशन न थी आहे, दुनिया जे ॿियनि ख़ितनि में स्पेनिश कॉलोनाइज़ेशन, पोर्चुगीज़ कॉलोनाइज़ेशन, ठीकु आहे न, अमेरिका जे अंदरि बि माना जेका हिन महिल अमेरिका आहे उहा सॼी उतां जे इंडिजीनियस ट्राइब्स असलूकनि क़बीलनि जे ज़मीनुनि ते खड़ी कयल अमेरिका आहे। उहा अमेरिका में जेको हाणे जेका आबादी आहे उहा सॼी अंग्रेज़ नसुल आहे जिन उते कॉलोनाइज़ेशन कई। त उते उन्हनि जूं जेके ज़मीनूं हुयूं, उतां जा जेके पड हुया, उन्हनि जा जेके गाउचर हुया, उन जेके पाउस्चर लैंड्स हुयूं, उन्हनि सभिनी खे उन्हनि ख़तमु करे। त इहो जेको तव्हां सवेर ॾाढी सुठी हुन में ॻाल्हि कई त उन्हनि माण्हुनि खे इन करे बि मार्जिनलाइज़्ड कयो वियो छो त उहे माना कॉलोनियल पावर्स सां टसल में आया या कॉन्फ्लिक्ट में आया। त इहो सिर्फ़ु कॉलोनाइज़ेशन जे पीरियड में न थियो आहे, पर उहो कॉलोनाइज़ेशन खां पोइ बि माना कंटिन्यू रहियो आहे।
त मिसाल तौरु पंहिंजे खिते जे अंदरि जेके मिसाल तौरु हिन वक़्तु थरपारकर जे अंदरि पाण जेकॾहिं ॾिसूं था त छा कॉर्पोरेट इदारनि जी कॉलोनाइज़ेशन जेका थी आहे, ठीकु आहे न, जंहिंमें आउं थरकोल प्रोजेक्ट ॾांहुं इशारो कयां थो। थरकोल हिकिड़ो वॾो कॉर्पोरेट इदारो आहे जंहिंजे नतीजे में थर जी सॼी डेमोग्राफी चऊं या सेटलमेंट खे अप्रूव कयो वियो आहे, ठीकु आहे। त इन सवाल खे बि तव्हां खाना बदोश वारे सवाल सां नथा कनेक्ट कयो, छो तव्हांजो पंहिंजो तालुक़ु बि थर सां आहे। मिसाल तौरु उन्हनि जा पड या उन्हनि जूं जेके पंहिंजूं वसंदियूं, उन्हनि जूं जेके पंहिंजे माल मवेशी, छो त खाना बदोश खे असां एंथ्रोपोलॉजी में मालवंद माण्हुनि जे उन में बि ॾिसंदा आहियूं, जेके पंहिंजे अबनि ॾाॾनि खां अवाइली पंहिंजे एडाप्टेशन जे अमल में उते सेटल्ड हुया ऐं उन्हनि खे वरी अनसेटल कयो वियो आहे, उन्हनि खे दरबदर कयो वियो आहे, उन्हनि खे डिस्प्लेस कयो वियो आहे। त खाना बदोश कैटेगरी या खाना बदोश कबीलनि जी शनाख्त कंहिं आम ट्रेडिशनल कन्वेंशनल रोमांटिक सेंस में न आहे। खाना बदोश कबीला, खाना बदोशी या दरपदरी जी हालति जेका आहे उहा असां जदीद दौर में, तव्हां छा नथा सम्झो त हैदराबाद जे अंदरि वॾी आबादी कचिन आबादनि में रहे थी, उहा छा दरपदरी न आहे? सब कॉन्टिनेंट जे अंदरि, साउथ एशिया जे अंदरि, इंडिया में, सॼी दुनिया जे अंदरि 7 लख 8 लख आबादीअ ते मुश्तमिल कलकत्ते में कची आबादी आहे। ऐं कची आबादीअ जो मतिलबु छा आहे? तमामु बुरी हालति में रहंदड़ माण्हुनि जी आबादी। ऐं उहे सभु माण्हू जदीद रियासतुनि जे ठहण खां पोइ उते आबाद थिया आहिनि, जेके पंहिंजे ॻोठनि खां, पंहिंजे पडनि खां, पंहिंजे ज़रई ज़मीनुनि खां, पंहिंजे फार्म हाउसिस खां लॾे करे अची दरपदरीअ जी ज़िंदगी शहरनि में गुज़ारनि पिया। त खाना बदोशी जो इहो सवाल इनखे तव्हां कीअं था ॾिसो? आऊं सम्झां थो त खाना बदोशी ऐं माइग्रेशन फॉर टाइम बीइंग माइग्रेशन खे आऊं खाना बदोशी नथो सम्झां। जीअं मिसाल तौरु असांजा थर मंझा कबीला जेके ये मज़दूरी करण जे लाइ कुझु कबीलनि जा कुझु माण्हू अचनि था बैराज ॾांहुं, या अफ़गानिस्तान मां काफ़ी माण्हू माइग्रेशन करे ईंदा हुआ इन ॾांहुं। ऐं छो जो खाना बदोशी जो जेको बेस आहे उहो चरागान जे पुठियां माण्हुनि जो जेको ट्रेवल आहे, पास्चर हा ट्रेवल आहे, उतां ई खाना बदोशी जनम वरितो आहे। त आऊं सम्झां थो त ही टाइम बीइंग खाना बदोशी आहे। ऐं मुंहिंजी सम्झ में खाना बदोशी उहो आहे जंहिंखे पंहिंजो घर न आहे। जेकॾहिं को कची आबादी में माण्हू पर ख़ालिद ॾिसो, तव्हां थर जा माण्हू जेको माण्हू पंहिंजे घरनि ते आबाद आहे ऐं उन्हनि घरनि खां तव्हां उनखे दरबदर करायो, उहा खाना बदोशी कीअं न आहे? अचां थो हिकिड़ी शइ इहा आहे त जेका हिकिड़ी खाना बदोशी उहा आहे जेका असां वटि थर में ख़ासि तौर ते 2 कास्ट कनि थियूं। मिसाल कोली खाना बदोशी माना जेके आऊं माइग्रेशन थो चवां, तव्हां उनखे खाना बदोशी था चओ, या भील कम्यूनिटी जेका आहे उहा करे थी हिकिड़ी माल जे लाइ ऐं ॿी मज़दूरी जे लाइ। जेकॾहिं को माण्हू किथे कमाइण वञे थो त आऊं उनखे खाना बदोशी न पर माइग्रेशन सम्झां थो फॉर टाइम बीइंग। जीअं मिसाल तौरु हाणे जेकबाबाद जा माण्हू जॾहिं गर्मियूं वधी वेंदियूं आहिनि त उतां उहे पंहिंजा घर बंदि करे कराची ऐं कोयटा हलिया वेंदा आहिनि थोरे टाइम पीरियड लाइ। ईअं ई माइग्रेशन थींदी आहे जीअं असांजी थर मंझां थिए थी, ठीकु आहे। इहा आहे टाइम बीइंग माइग्रेशन। इहा मुंहिंजी सम्झ में न स्लम्स में रहंदड़ या कची आबादी में रहंदड़ माण्हू खाना बदोश आहे, न वरी थोरे टाइम बीइंग लाइ या हिन वक़्त जी मौजूदा सूरत हाल में जंहिंजो घर बि आहे, जंहिंजो पंहिंजी बनी बि आहे। जेको भील मिसाल तौरु माइग्रेशन करे थो उनजी पंहिंजी बनी बि आहे, पंहिंजो घर बि आहे, ऐं उनखे खाना बदोश नथो सम्झां। हाणे अचूं था ॿी ॻाल्हि ते त जेके कंपनीज़ आहिनि उहे छा माइग्रेशन या खाना बदोश पैदा कंदियूं? इन जे लाइ हिकिड़ी शइ इहा आहे त जेॾीमहिल नंढे खंड जे अंदरि एग्रीकल्चर सिस्टम थियो पिए, त जेॾीमहिल वाह ठहिया पिए, कैनाल ठहिया पिए, त उन वक़्तु ॿेलनि में रहंदड़ जेके माण्हू हुआ, जेके उन्हनि ॿेला वढिया पिए ऐं ॿेलनि जे अंदरि रहंदड़ माण्हुनि उन वक़्तु सभ खां वॾो एहतिजाज कयो त भाउ ॿेला न वढियो। हिकिड़ो इहो वॾो एहतिजाज थियो ऐं उनखां पोइ हुननि चयो जेकॾहिं तव्हां ॿेला वढियो था त उनजी ज़मीन असांखे ॾींदा। सांसी ऐं मुख़्तलिफ़ आइडेंटिटीज़ सां हलंदड़ खाना बदोश आहिनि। ईअं फ्यूचर में हिकिड़ो खाना बदोश कबीलो हूंदो थरिया, उनजी इहा आइडेंटिटी पॉसिबल आहे थी सघे थी, छो जो जंहिं क़िस्म सां थिए पियो उन क़िस्म सां ईअं थियणो आहे। इन जो हिकिड़ो माना पॉसिबिलिटीज़ मौजूदु आहिनि। ऐं जेकॾहिं ईअं थियो त इहो हिकिड़े बिल्कुलु ॿिए खाना बदोश खे
जनम ॾेई सघे थो। हिकिड़नि माण्हुनि वटि त ज़मीन आहे, उहे ज़मीन विकिणनि था, उन्हनि खे पैसा मिलनि था, पर थर में हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जिन वटि पंहिंजी ज़मीन बि न आहे। ऐं कंपनीज़ जा पंहिंजा जेको कैपिटलिस्ट आहे उनखे सिर्फ़ु पैसो नज़र ईंदो आहे। सो इहो पॉसिबिलिटीज़ मौजूदु आहिनि पंहिंजे तौर ते। न मां सम्झां थो तव्हां मुंहिंजे सुवाल खे सां सहमत थींदे ई जवाबु ॾिनो आहे। मां इहो ई ॻाल्हि कयां थो त तव्हां साॻी हाणे उहा ई ॻाल्हि कई त सिर्फ़ु हीअ थर जे पस मंज़र में आउं नथो चवां, माना हिन सॼे लोअर सिंध में लाड़ पट्टी थर खां वेंदे मां उहो ई थो चवां त जेके माण्हू जिन खे असां मार्जिनलाइज़्ड तबका सम्झूं था, जेके तमामु बुरी हालति में रहनि था, छो तव्हांजे मौज़ू बि इहो आहे समाजी सियासी मंज़रनामे ते पाण ॻाल्हायूं पिया, त मां इहो थो चवां त जेके माण्हू ॻोठनि में ज़राअत सां लाॻापियल हुआ, वॾी ज़रई लेबर जो कमु कंदा हुआ, ठीकु आहे न, उते कनि जबरनि जे करे शहरनि में लॾी, मिसाल तौरु आउं इहो थो चवां त छा उहे सवे माण्हू जेके कोटड़ी ऐं हैदराबाद जे कैंपुनि में रहंदा हुजनि, झोपड़पट्टियुनि में रहंदा हुजनि, कची आबादियुनि में रहंदा हुजनि ऐं तमामु क्वालिटी ऑफ लाइफ जे हवाले सां बुरी ज़िंदगी गुज़ारींदा हुजनि, ते गुज़ारण ते मजबूर हुजनि, इहा उन्हनि जी चॉइस न आहे। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू तमामु बुरी हालति में कंहिं कोल्ही कैंप में कोटड़ी में रहे पियो, शीदी ॻोठ जी कंहिं कैंप में रहे पियो ऐं कची आबादी में रहे पियो, ऐं उहा ज़्यादातर तव्हांखे ख़बर आहे त इहे इन्हनि तबक़नि सां माण्हू आहिनि ऐं मां इहो चवंदो न उन में काफ़ी मुस्लिम माना ज़ातियूं बि आहिनि। ईअं न आहे त को सिर्फ़ु ईअं आहे त मुस्लिम सोसाइटीअ जे अंदरि बि हिकिड़ी वॾी कास्ट जो क्वेश्चन मौजूदु आहे जंहिंखे असांजा काफ़ी इंटेलेक्चुअल्स लिकाईंदा रहंदा आहिनि, ठीकु आहे न। त मां इहो थो चवां त उहे उन्हनि माण्हुनि इहा लाइफ चॉइस सां न सिलेक्ट कई आहे, उहा उन्हनि खे इन तरफ़ धिकियो वियो आहे। त इहा हालति मां उहा थो चवां, इहा खाना बदोशी लफ़्ज़ खे तव्हां ते इहा दरपदरीअ जी हालति आहे, इहा डिस्प्लेसमेंट जी हालति आहे, इहा मुसलसिल ज़लालत वारी लाइफ आहे जिन वटि इहा उन्हनि जी चॉइस न आहे। त तव्हां नथा सम्झो त इहे माण्हू उन्हनि पडनि तां, उन्हनि ज़रई फार्मनि तां, उन्हनि ज़रई ज़मीनुनि तां बेदख़ल थी इन हालति में रहण ते मजबूर आहिनि। इहो ख़ुदि खाना बदोशी जो सुवालु न आहे। मां इहो थो चवां, इहो चवां सम्झां त साईं, आउं इन जो जवाबु ॾेई चुको आहियां। वरी बि आउं मूं वटि हिकिड़ी पंहिंजो आहे डेफिनेशन, ऐं उनखे उन पर्सपेक्टिव में ॾिसां थो ऐं आउं ग़लति बि थी सघां थो, पर मूं वटि खाना बदोशन जी जेका डेफिनेशन आहे उहा ॿी आहे, तव्हां वटि अकेडमिक थी सघे थो ॿी हुजे। असीं प्रैक्टिकल ऐं अकेडमिक न, मां सम्झां थो अकेडमिक खां वधीक सियासी वधीक आहे, सियासी सुवालु आहे तमामु वॾो ऐं इन ते मां सम्झां थो न सोके। अच्छा, उनखां पोइ तव्हां हाणे असां ॿिए सुवाल ते अचूं था त खाना बदोश जे सुवाल खे तव्हां सम्झो था त उन में हिकिड़ी ट्रांज़ीशन या तब्दीलीअ जो अमल आयो आहे, अचणो आहे, या उन तब्दीलीअ जे अमल खे बि हथी वठाए सघिजे थी, ऐं जेकॾहिं उन में समाजी तब्दीली आणे सघिजे थी त उन जो तव्हां वटि समाजी सियासी हवाले सां कहिड़ो नुक़्ते नज़र आहे? हिकिड़ी तब्दीली उहा आहे जेका स्लोली अचे थी, या जेका मौजूदु हालतुनि जे करे पैदा थिए थी, या स्टेट जे हालतुनि जे करे पैदा थिए थी, या सोशल जेके आहिनि हालतूं उन जे करे पैदा थिए थी। हिकिड़ो त असां वटि जेको मज़हबी असरु आहे उन में काफ़ी सारा जेके खाना बदोश आहिनि, जेॾीमहिल हिकिड़ो माण्हू पंहिंजो, असां वटि वरी ईअं जेॾीमहिल रिलीजन चेंज करे थो त हुनजी आइडेंटिटी मुकमल तौर ते ख़तमु थिए थी। हुनजे नाले खां वठी, हुनजी कास्ट खां वठी, हुनजे कल्चर खां वठी, हुनजी ॿोली ऐं काफ़ी सारियूं शयूं जेके आहिनि उहे उन सां हिकिड़ी तब्दीली उहा अचे पई जेका तव्हांखे बदीन जे शिकारी क़बीलनि में नज़र ईंदी, जेका तव्हांखे खाई जे मिसाल तौरु मदारी क़बीलनि में नज़र ईंदी, ऐं उहे क़बीला जेके सिंध मां गुम थींदा पिया वञनि, उहो हिकिड़ो नओं कपिड़ो पहिरे अचनि पिया। हिकिड़ो त उहा तब्दीली आहे जेका आउं सम्झां थो त उहा तब्दीली उन्हनि खे ॻए वेंदी। उहे हिकिड़े 10-15 सालनि खां पोइ उहे माण्हू तव्हांखे किथे को ॿी कास्ट, कंहिं ॿिए रिलीजन, कंहिं ॿिए कल्चर, कंहिं ॿिए हालति में नज़र ईंदा, जेको मूंखे हिकिड़ो डपु आहे पंहिंजे हिसाब सां। ऐं उहो थिए बि पियो, उहो स्पीडली बि थिए पियो, उहो स्लो बि थिए पियो, ऐं उनजो हिकिड़ो असरु हुननि ते पवे पियो। ॿियो इहो आहे त कुझु जेका पॉज़िटिव चेंज आहे, जेको तव्हांजो सुवालु आहे, हू पॉज़िटिव चेंज मुंहिंजी सम्झ में ॿिन्ही खे जेकॾहिं कंपेयर कजे त हू थोरी वधीक आहे।
मिसाल तौरु रिलीजन चेंज वधीक था कनि, खाना बदोश कबीला हुननि जी उहा आइडेंटिटी वधीक थी माना जेकॾहिं ॿियूं जेके सवेर तव्हां कास्ट ॿुधायूं उहे नथियूं कनि, पर हू पंहिंजी उन हालति मां निकिरण जे लाइ चवंदा बाबा ॿियो को बि घस न आहे असां वटि, त भला इहो ई घस ठीकु आहे, असां इन्हनि सां वञूं था, भला हिते का असांजी, पर हू चवंदा त बाबा असांजो जेका सोशल सोसाइटी जे अंदरि स्पेस आहे उहो असांजो इहो चेंज करण सां पैदा नथो थिए। माण्हू असांजे हिन पीढ़ी खे जेकॾहिं आउं हींअर मिसाल तौरु पंहिंजो रिलीजन चेंज करियां थो त मूंखे हीअ पीढ़ी क़बूल नथी करे, थी सघे थो त मुंहिंजी पोइ पीढ़ी खे सोसाइटी एक्सेप्ट करे वठे, इहो पॉसिबल आहे। हिकिड़ो चेंज इहो आहे, उन में उन्हनि जी आइडेंटिटी ऐं ॿी सॼी ख़तमु थी वेंदी। पर आउं इहो थो सम्झां त जेकॾहिं उन ते पॉज़िटिव चेंज अचे, कुझु छोकिरा मिसाल तौरु उहे रेयर केसिस में केस स्टडी त ॾेई सघजनि थियूं, पर केस स्टडी खे असां एॾी वॾी चेंज कोन था चई सघूं त बाबा जेकॾहिं को जोगी छोकिरो हींअर पढ़े पियो यूनिवर्सिटी में, असीं चइबो आहे जोगी कबीलो तब्दील थी वियो आहे, त इहो उन ते अप्लाई नथो करे सघिजे, इहो कंहिं फ़र्द ते अप्लाई करे सघिजे थो, इहो कंहिं कबीले कंहिं सोसाइटी ते अप्लाई नथो करे सघिजे, त उहा उन लेवल जी चेंज जेका आहे उहा नज़र नथी अचे, मूंखे घटि में घटि नज़र नथी अचे। ऐं न वरी उन ते कोई सीरियस आहे त बाबा आउं चवंदो बाबा खाना बदोश कबीला जेके आहिनि उहे असांजा यूनिक कबीला आहिनि। यूनिक इन सेंस में त खाना बदोशनि में ई इहो हिकिड़ो कबीलो आहे जंहिंजो मिसाल तौरु छोकिरी परणाए नथा ॾियनि, पर उहो छोकिरे जी शादी करे ॾियनि था ऐं छोकिरो वञी सावराणे घर में रहे थो, उन कबीले जो हिन में ज़िक्र बि आहे। उहो उनमें मिसाल तौरु इहो बाक़ी सिंध में किथे बि न थींदो हूंदो त किथे को छोकिरो परणाए ॾींदा हुजनि, या उनजो जेको मिसाल तौरु तव्हां कोकड़ी कबीले में वेंदा, उनजी जेके ड्रेसिंग जा कलर आहिनि, ही सिंध जे लाइ आउं सम्झां थो त हिकिड़ो गुलदस्तो आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ कलर्स आहिनि। खाना बदोश कबीला पंहिंजे कल्चर जे हिसाब सां, पंहिंजी लैंग्वेज जे हिसाब सां, पंहिंजी रिलीजन प्रैक्टिसिस जे हिसाब सां ऐं पंहिंजी मिसाल तौरु जेको खाना बदोशी आहे उन हिसाब सां, खाना बदोशी असीं ख़राबु था सम्झूं, हू सुठो था सम्झनि, इहो हिकिड़ो अलॻि डिबेट आहे। सो नेगेटिव चेंज त तेज़ी सां अचे पई, पर पॉज़िटिव चेंज जी एॾी वॾी का होप जेका रियलिस्टिक थियूं त नज़र नथी अचे, कन्वर्ट थी सघनि था ऐं डेवलप थी अॻियां स्टेप ते वञण जे लाइ। ख़ासि तौरु जंहिं माण्हू वटि आइडेंटिटी कोन्हे त उन में असां इहो कीअं था तवके रखी सघूं त हू डेवलप थिए पियो। आउं सम्झां थो त पहिरीं त स्टेट खे उन्हनि खे ऑन करणु खपे, इन सेंस में जीअं आर्टिसन्स कॉलोनियूं सॼी दुनिया में हूंदियूं आहिनि, जीअं आर्टिसन्स ही पंहिंजे हिसाब सां आर्टिस्ट बि आहिनि। मिसाल तौरु कबूतरा आर्टिस्ट आहिनि, तव्हांखे उहे बांस वारी रांदि ॾेखारीनि था। मिसाल तौरु बड़ा ऐं गुरगला आर्टिस्ट आहिनि जेके तव्हांजे जेके आर्कियोलॉजी साइट्स ते वञो था, तव्हांखे डेरा कोटा ऐं फलाणा जेके नंढियूं नंढियूं शयूं मिलनि थियूं, इहे सभु इन्हनि कबीलनि जूं ठाहियल आहिनि। त इहे हिकिड़ा आर्टिस्ट मदारी आहिनि जेके पंहिंजे हुन मंझि ई ज़ाहिर आहे त हू नाच ॾेखारीनि था या जेको कुझु कनि था। त आउं सम्झां थो त जेकॾहिं स्टेट हिननि खे ऑन करे, माने जेका रिकमेंडेशन आहे मुंहिंजी, त स्टेट हिननि खे ऑन करे ऐं स्टेट वटि लैंड बाए हुननि खे सिर्फ़ु स्पेस ॾिए आर्टिसन्स कॉलोनी जो, हुनखे घर ठाहे नाहे ॾियणो, हुनखे को वॾो महल नाहे ठाहे ॾियणो, सिर्फ़ु हुननि खे हिकिड़ो स्पेस ॾियणो आहे। त जीअं हुनखे हिकिड़ो ज़मीनदार हिकिड़े हंधि लॾाए ॿिए हंधि न विहारे, ॿिए हंधि लॾाए टे हंधि न विहनि, गटर नालनि जे पासे में न विहनि, हू उते ई विहनि ऐं उहे उते महफ़ूज़ हुजनि। घटि में घटि पहिरियों स्टेप त इहो थी सघे थो त असां इन ख़ूबसूरती खे बचाए सघूं था, न ॿियो को बि तरीक़ो नज़र नथो। सही न, जीअं तव्हां चयो त उन्हनि जो माना इन में तब्दीलीअ जे हवाले सां कन्वर्जन बि थिए पई, या उन्हनि जी जेके रिलीजियस आइडेंटिटी करे जॾहिं उहे डिस्क्रिमिनेट थियनि था त हू पंहिंजी हालति बहितर करण जे लाइ कन्वर्जन जे तरफ़ वञनि था या उनखे कन्वर्ट कयो वञे थो। त तव्हां इहो नथा सम्झो त ख़ुदि माना जेकॾहिं को माण्हू पंहिंजी जेका उनजी रिलीजियस आइडेंटिटी जेका डिस्क्रिमिनेशन ते ॿधल आहे, जंहिंजे करे हू डिस्क्रिमिनेशन जो शिकार थियनि था। मिसाल तौरु जीअं तव्हां कबूतरनि जी ॻाल्हि, कबूतरा कम्यूनिटी जी ॻाल्हि कई, त कबूतरा पंहिंजे तव्हां उन लाइ आर्टिस्ट चओ था, तव्हांजो ख़्यालु आहे बिल्कुलु आर्टिस्ट हूंदा, पर मां सम्झां थो आर्ट जे अंदरि बि हिकिड़ो तमामु वरी हिकिड़ो बहस आहे त आर्ट जे अंदरि हिकिड़नि माण्हुनि खे सिर्फ़ु इंटरटेनर तौरु खयो वेंदो आहे। त समटाइम एंथ्रोपोलॉजी ऑफ आर्ट जे अंदरि इंटरटेनर ऐं आर्ट
तरफ़ समाजनि जो कहिड़ो लाड़ो आहे, इहो ख़ुदि हिकिड़ो सोशल स्टेटस जो सुवालु आहे, पॉलिटिक्स जो सुवालु आहे। त कबूतरा कम्यूनिटी जे अंदरि ख़ासि करे फीमेल्स खे इंटरटेनर तौरु मेलनि में जंहिं मार्जिनलाइज़्ड तरीक़े सां ॾिठो वेंदो आहे, जंहिं धिकार सां ॾिठो वेंदो आहे, त उहा ख़ुदि उन्हनि जी आइडेंटिटी उन्हनि जे लाइ धिकार जो सबबु थिए थी। ऐं उहे माण्हू जेकॾहिं उन मां ॿाहिरि निकिरणु चाहिनि था, पंहिंजी ज़ात लिकाइणु चाहिनि था, त माना इन करे लिकाईंदा त असांजी जेका दरपदरी आहे, खाना बदोशी आहे, या जेको असांजो स्टेटस आहे उहो चेंज थिए। त इहा इन तरफ़ जेकॾहिं ट्रांज़िशन थिए थी, त इन सवाल खे तव्हां कीअं था ॾिसो? मतिलबु तव्हां था चओ त न उहे साॻी इन आइडेंटिटी बहाल रखनि, मां इन ॿीं रिफ्रेज़ कयां थो, पर उहा उन जी साॻी आइडेंटिटी उन लाइ ख़ुदि हिकिड़ो मसइलो बणियलु आहे। त उहो कीअं माना बहाल रहे? माना उहा आइडेंटिटी उहा जेकॾहिं उहा बहाल रखणी आहे त हुननि खे कबूतरो इंटरटेनर तौरु तस्लीम कयो थो वञे, मेलनि में उन सां अजीब ट्रीट कयो थो वञे, हुनखे तव्हां कॉलोनी बि ठाहे ॾियो, तव्हां कबूतरा खे रियासत हिकिड़ी कॉलोनी बि ठाहे ॾिए, छा हुननि जो जेको समाजी रुतबो आहे समाज जे अंदरि, उहो छा इंटरटेनर खां वधी हिकिड़े आर्टिस्ट तौरु, जीअं असां आबदा परवीन खे आर्टिस्ट सम्झूं था, जीअं असां कंहिं ॿिए वॾे आर्टिस्ट खे आर्टिस्ट सम्झूं था, छा उहा आइडेंटिटी हू पंहिंजी रखण सां उहो स्टेटस बहाल रखी सघंदा? आउं सम्झां थो त रखी सघंदा। मिसाल तौरु हिकिड़ी शइ आहे त आर्ट जी डेफिनेशन में वेंदासीं त तव्हांजी ॻाल्हि सही आहे, त उन जूं मुख़्तलिफ़ पासनि तां निकिरी वेंदासीं। पर तव्हां रांदि उहा ॾिठी आहे अलाए न आहे ॾिठी, पर हींअर जेके जदीद शयूं अचनि थियूं, मिसाल तौरु उन में इंटरटेन जो हिकिड़ो सिस्टम आहे या पार्ट आहे। उहा रांदि ख़ुदि हिकिड़ी इंटरटेन खां वधीक आर्ट आहे, रक़्स आहे। मिसाल तौरु जेका मिसाल तौरु असां वटि हिकिड़ो त जेको रिलीजन जो असरु आहे, उन में आर्ट जा घणा हिसा रिजेक्टेड आहिनि या ख़राबु आहे, जंहिंमें रक़्स ख़राबु आहे, मिसाल तौरु म्यूज़िक ख़राबु आहे, या खोड़ सॼियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे रिजेक्ट करियूं था असीं रिलीजन जे असर में। चो पर आउं सम्झां थो त कुझु शयूं जेके आहिनि उन मंझि इहा जेका तव्हां हिनखे इंटरटेन था सम्झो, आउं हिनखे आर्ट थो सम्झां। मां नथो सम्झां ऑनेस्टली। ॾिसो हिकिड़ो तव्हां माना तव्हां मां मुराद आहे त कुझु माण्हू समाज जे अंदरि हुनखे आर्ट सम्झनि था। जेकॾहिं हिस्टोरिकली मिसाल तौरु उहा रांदि जंहिं ॾिठी न आहे न, मिसाल तौरु आउं उनखे डिस्क्राइब कीअं थो करे सघां? जेका मिसाल तौरु हिकिड़ो ॻाइणो ॻाए थो, आउं उनखे डिस्क्राइब नथो करे सघां। मिसाल तौरु गायकी खे डिस्क्राइब करे कोन थो सघिजे, उनखे ॿुधी सघिजे थो। ईअं आर्ट खे डिस्क्राइब करणु कंहिं वॾे माण्हू लाइ बि ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। त आउं उन जेका उन्हनि जो रक़्स आहे या जेका उन्हनि जो आर्ट आहे उनखे डिस्क्राइब त कोन थो करे सघां, पर आउं सम्झां थो त इहे क़बीला यूनिक आहिनि पंहिंजे। वरी बि इहा साॻी तव्हांजे सुवाल जो उहो ई साॻियो जवाबु आहे, उहे यूनिक आहिनि। उन्हनि वटि जेको असेट आहे आर्ट जे सेंस में, कल्चर लिबास जे सेंस में, ॿोली जे सेंस में, या हुननि जी जेका आहे रीतुनि रस्मुनि जे पर्सपेक्टिव में, उहो हिकिड़ो यूनिक आहे। उहो असांखे हिकु त थोरो पोइ इंसानी ज़िंदगी सां ॻंढे थो। जीअं मिसाल तौरु मूं तव्हांखे शिकारी कबीले जे हींअर हाणे मिसाल तौरु भीलनि में ॿिया जाम सिस्टम भील थी विया आहिनि सभु, पर भीलनि में हिकिड़ो शिकारी कबीलो बि आहे जंहिंखे सिंध जो ओरिजिनल, जेकॾहिं मिसाल तौरु कुझु माण्हू भील सॼे हिंदुस्तान में आहे, ईअं न आहे त सिर्फ़ु सिंध में आहे। पर हू जेॾीमहिल असीं हुन शिकारी कबीले सां वेहूं था त असांखे इंसान जो शिकारी दौरु सम्झ में अचे थो त भाई हीअ प्रैक्टिकली जेकॾहिं असीं ॾिसणु चाहियूं था त इंसान शिकार वारो दौरु कीअं गुज़ारियो आहे, त असांखे हुन सां किताबनि में पढ़ी सघूं था। प्रैक्टिकली मिलण जे लाइ असांखे हुन सां मिलणो पवंदो। आउं सम्झां थो त प्रिज़र्व करणु जहिड़ा कबीला आहे, बचाए रखण जहिड़ा कबीला आहे, पंहिंजी सभिनी रीतुनि रस्मुनि जे समेत उन्हनि खे असांखे हरू भरू चेंज करण जी ज़रूरत न आहे। उहे थी सघे थो त आउं इहो थो सम्झां तव्हां तरक़ी जी डेफिनेशन में थी सघे थो त हू असांखे का नई डेफिनेशन ॾेई विझनि ऐं इंसान वरी बि उन पासे निकिरी सघे थो। मतिलबु तव्हां चओ था त उन्हनि जी जेको मां थोरो सम्झी सघियो आहियां ख़ालिद, मतिलबु तव्हां चओ था त उन्हनि कबीलनि जी जेके शनाख़्तूं आहिनि उहे रहनि, पर पोइ उन्हनि जी जेका मार्जिनलिटी वारो सुवाल एड्रेस कीअं थींदो? उहो त सोसाइटी उन्हनि खे जेॾी महिल ऑन करे
मिसाल तौर हू जेका ज़िंदगी स्टेट इन में पाण ॻाल्हायासीं त स्टेट उन्हनि खे ओन न कंदी। ख़ालिद मां बि माना मां थो चवां त जेको माण्हूअ जो धंधो आहे उहो ख़ुदि उन जी मार्जिनलिटी जो सबबु आहे त तव्हां चओ था हिन वक़्तु मार्जिनलिटी ॾिसो, बहाल रहे त इहो कीअं माना थी सघे थो? ॾिसो साईं, हिन वक़्तु उनजी जेको धंधो आहे उहो पिनण, मिसाल फॉर एग्ज़ाम्पल हिन वक़्तु हुनजो धंधो जेको आहे सो फ़ाशी जेको कुझु बि आहे जंहिंखे ख़राबु थो सम्झो वञे उहो आहे, पर हुननि जो उहो धंधो आहे त कोन न, उहो त हुननि खे हालतुनि वक़्तु उन जॻह ते अची बीहारियो आहे जिथे स्टेट तव्हांखे क्रिमिनल करार ॾेई छॾे, जिथे स्टेट तव्हांखे लोड़नि में बंदि करे छॾे, जिथे मिसाल तौरु हमलेआवरनि जूं फ़ौजूं तव्हांजे पुठियां हुजनि, तव्हां पंहिंजा नाला कास्ट चेंज करे कंहिं ॿिए क़बीले में पनाह वठो, जिथे तव्हांजी पंचायत तव्हांखे कढी छॾे, उतां खां तव्हां निकिरी वञो, माना तॾहिं वञी उहे शयूं ठहनि थियूं। उनजे करे आउं सम्झां थो त इहो न ख़ालिद जेकॾहिं ॾिसो उनजी जेका ओरिजिनल आउं चवां थो हमलेआवर खां अॻु, ओके आउं चवां थो हमलेआवर खां अॻु, कॉलोनियल पीरियड खां अॻु जेका उन्हनि जी ओरिजिनल आइडेंटिटी आहे, जेका उन्हनि जी असुलु सुञाणप आहे, जेकॾहिं उन सुञाणप ताईं असां उन्हनि खे पहुचायूं त हू असांजे लाइ क़ाबिल इज़त सोसाइटी खे बि हूंदा, असांखे बि हूंदा। पर जेकॾहिं हू हिन कंडीशन में जंहिं वक़्तु हींअर उन्हनि खे हालतुनि पहुचायो आहे उन में हू कंहिं वटि बि क़ाबिल क़बूल। पाण सवाल जवाब वारो सेशन वठिजे त अञा बि हिनखे थोरो लाइव करे सघूं था। बेसिकली मुंहिंजो सवाल को कोन्हे, सॼे बहस ते हिकिड़ो कमेंट आहे जेको कुझु असां छाकाणि त हू त लाइव ॿुधी न सघासीं, पर बेसिकली अचण जो मक़सदु आहे पार्टिसिपेट करे सघे, सवालनि खे सम्झी सघे। बेसिकली जेको सॼो डिस्कस थियो आहे उन में ॻाल्हि इहा आहे त ख़ालिद साहब जी ॻाल्हि कई त उनखे उन साॻी हालत में रहणु ॾिनो वञे। जीअं मिसाल तौरु कुंभार पंहिंजो केतिरो दुरुस्त करी मिसाल तौरु स्टेटस बदिलाए सघे थो, उनखे हक़ ऐं तालीम हासिल करे सघे थो, ऐं असीं अञा बि जेके बदतरीन तारीख़ी तौर में ज़िंदगी गुज़ारी असीं अञा उते हिकिड़ो आर्कियोलॉजिकल साइट सम्झो वञे त इहे तजुर्बा कयूं था उनखे साॻी इहा बि हिकु क़िस्म जी कल्चरल रुजत परस्ती आहे। ठीकु आहे, रुजत परस्ती जूं मुख़्तलिफ़ शिकिलियूं हूंदियूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि, सिंध में जेको मौजूदा सवाल उथणु खपे मुंहिंजे लिहाज़ सां उहो इहो आहे, जेके मार्जिनाइज़ कम्यूनिटी जंहिंजे अंदरि मुख़्तलिफ़ लेयर्स आहिनि, मिसाल तौरु जेके तव्हां चओ था जंहिंखे तव्हां प्योर जिप्सीज़ सम्झो था जेके, त उहो हिकिड़ो लेयर मौजूदु आहे जंहिंजो को घर घाट कोन्हे, बिल्कुलु जेको इंडिजिनियस जेका रवायती पुराणी डेफिनेशन थी उहे लहनि था। उनखां पोइ दुनिया में कमु थिए पियो तमामु जेको असुल कनि कबिलनि जी जेके माइग्रेशन ते डिस्प्लेसमेंट ते तमामु घणो कमु थियो दुनिया में, रिसर्च ऐं एकेडमिक जे अंदाज़ सां शरीक थो पियो वञे। उनमें इहो शब्द उनखे मुकमल सॼे सवाल खे एड्रेस करण लाइ कुझु उनजे अंदरि रिकमेंडेशन्स हूंदियूं आहिनि, कुझु उनजे अंदरि जेके शयूं हूंदियूं आहिनि। सो उन करे हीउ सवाल जेको मौजूदु आहे उहो हिकिड़ो सियासी सवाल बि आहे। ऐं सम्झा त क़ौमी सियासत जे धारा में बि सवाल कॾहिं एड्रेस न कयो वियो आहे, तबक़ाती सियासत जे अंदरि बि हिन सवाल खे कॾहिं एड्रेस न कयो वियो आहे। इहो हिकिड़ो सवाल आहे, हिनखे सभिनी धाराउनि में खणण जी ज़रूरत आहे, छाकाणि हीउ कबीलो जेको उनजे अंदरि सिर्फ़ु इहे असां चऊं त खाना बदोश न पर असुलो का रहवासी आहिनि, उन्हनि जो वजूद बि आउं सम्झा हिकिड़ो जेको तव्हां हिते पॉसिबिलिटी वारी जेका ॻाल्हि कई उहो स्टेट ते आहे, माइग्रेशन जा वॾा चांसिस आहिनि, शयूं तमामु घणियूं चइनि उनखे हिकु सियासी अंदाज़ सां खणण जी ज़रूरत आहे। ऐं उहो असां इल्मी अदबी हवाले सां त ठीकु आहे तव्हां इहो कमु कयो, सुठी ॻाल्हि आहे, अल्लाह ताला ॾिसंदव, पर हिन सवाल खे वधीक खणण जी ज़रूरत आहे। ऐं आउं इहो रिकमेंड कयां त असांखे हिन सवाल खे सियासी हवाले सां क़ौमी हवाले सां ऐं तबक़ाती हवाले सां कमु करणु खपे। ऐं उन्हनि खे माना इंटरनेशनल लेवल ते किताबनि खे शइ खे मक़बूलियत मिली आहे, पर अॼु ॾींहुं ताईं उन्हनि माण्हुनि ते कमु केरु कोन कयो आहे। ठीकु आहे, तव्हां हाणे बार बार ईअं ज़िक्र कयो त स्टेट जी ज़िम्मेवारी आहे, ठीकु आहे स्टेट जी ज़िम्मेवारी आहे, पर जेके हिते ह्यूमन राइट्स जा इदारा आहिनि, जेके समाजी इदारा आहिनि, वॾा के प्रोग्राम बेस्ड प्रोजेक्ट खणी ईंदा आहिनि के जेको इम्प्लीमेंटेशन दोराए ख़तमु करे छॾींदा आहिनि, पर उन्हनि हिन जेकॾहिं ख़ाली छोकिरी जे खाना बदोश किताब में जेकॾहिं कुझु शयूं कढी उन ते हिकिड़ो प्रोग्राम बेस्ड हिकिड़ो प्रोजेक्ट आणे त उहो काफ़ी माण्हुनि खे अवेयरनेस ॾेई सघे थो, एजुकेशन खां वठी मुख़्तलिफ़ मसइलनि ते उहो ठिठो जो पप्पू गुरगुलो सुधरी सघे थो, उहो खाई थो, इतफ़ाक़ एसिडी जो इलाजु थी सघे थो। सो उनजे लाइ त इन्हनि जे लाइ कमु थियणु खपे। ठीकु आहे, असां हुकूमत जे भाड़े स्टेट जे भाड़े वेही रहियासीं त उहे कबीला ईअं ई ख़ालिद खां पोइ वरी ॿियो कोई ईंदो वधीक उहो हिन किताबनि ते लिखंदो, इन शयुनि ते लिखंदो, इहो सिलसिलो हलंदो रहंदो, पर उन्हनि जी हालत उहा ई न
जेका सभिनी शयुनि जी बेसिक ऐं प्राइम रेस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे ऐं उहा ई करे सघे थी पॉसिबल आहे। बाक़ी जेके बि स्टेक होल्डर्स तव्हां ॿुधाया आहिनि उहे कंट्रीब्यूट त करे सघनि था, पर उहे उनखे डेवलप करण जी सलाहियत कोन था रखनि। हिकिड़ी शइ इहा मुंहिंजे हिसाब सां। ऐं ॿी जेका साईं सवेर हंसराज ॻाल्हि कई उनखे आउं ज़रूरी सम्झां थो त उनखे थोरो रिस्पॉन्स करियां, उहो इहो आहे त ॾिसो अदा कुंभार आहे तॾहिं जॾहिं चक थो हलाए, जॾहिं उहो चक नथो हलाए त कुंभार न आहे। ठीकु आहे, लोहार आहे ई तॾहिं जॾहिं हू कुझु ठाहे थो। आऊं मिसाल तौरु चक हलाइण खे बुरो कोन थो सम्झां, ऐं उनखे मेणू नथो सम्झां, ख़राबु नथो सम्झां। किताब छपराइण ते साईं हरिनाथ गंगरे साहिब खे मुबारक हुजे। ऐं ॿी ॻाल्हि त अॼु ॾाढो ॾुखियो दौरु आहे, हिन दौर में अहिड़ो किताब छपराइण ऐं ख़ूबसूरत सुहिणो किताब छपराइण। मूंखे ख़बर न आहे त अलाए केतिरनि दोस्तनि वरितो आहे, ख़रीद कयो आहे किताब, पर जिन दोस्तनि वरितो आहे सुठी ॻाल्हि आहे, पर जिन ख़रीद न कयो आहे त उन्हनि वठणु खपे। हिन दौर में लिखणु ॾाढो ॾुखियो आहे, छपजणु ॾाढो ॾुखियो आहे। मां मुग़ल शहर में ख़बर आहे हिन किताब में पने जो ख़र्चु जेकॾहिं 500 कापी छपराई थी उनखे 75,000 ख़र्चु आहे हिन पने, ॿिया त अलाए केतिरा माना सभु। ऐं उहो किताब जेको असां हज़ारनि जी तइदाद में छपबो, हाणे उहो 500 वञी 600 वञी 200 ते वञी पहुता आहियूं। त हाणे किताब जी अहमियत असांखे ई वधाइणी आहे, राइटर जो मान असांखे ई वधाइणो आहे। ऐं हिन किताब में ख़ासि तौर ते मूं ॿियो न सिर्फ़ु रुॻो हिकिड़ो ई चैप्टर अब्दुल वाहिद आरिस जो पढ़ियो, तव्हां हुन में ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं। मिसाल ॻाल्हि आरिस साहिब खे कंहिं मुहाजिर चयो त क़ुर शरीफ़ में मुहाजिर जो ज़िक्र आहे। आरिस साहिब खे कंहिं मुहाजिर चयो त क़ुर शरीफ़ में मुहाजिर जो ज़िक्र आहे, त उनखे आरिस साहिब चयो त क़ुर शरीफ़ में त सूअर जो ज़िक्र आहे। रोशनी उहो को किताब न छपाईंदी आहे जंहिंजी 1000 खां घटि क्वांटिटी हुजे। असांजा नौजवान रीडर बल्कि ख़ालिद जो हिकिड़ो किताबु आहे, हाणे गुज़िरियल साल खाना ॿुधो थियो उहो ख़तमु थी चुको आहे, सेकेंड एडिशन बल्कि थर्ड एडिशन। सो इहा ॻाल्हि आहे त हर किताब सिंधी 200 ऐं 300 जो छपे। पहिरियों त रोशनी 1000 खां घटि न छपाईंदी आहे, उनजा के खोड़ किताब आहिनि जंहिंजा 10 एडिशन वधी चुका आहिनि। सिंध जा नौजवान किताब वठनि, पर तव्हां हुननि खे हुनजी पसंदि जो किताबु ॾियो। मां पंहिंजे पसंदि जो किताबु छपाए ॾियां सिंध जे नौजवान खे, उहो वठे, इहा हुनजी ज़रूरी न आहे। इनजे करे पब्लिशर खे पंहिंजे रीडर जो ख़्यालु रखणो पवंदो। जेकॾहिं हुनजो ख़्यालु रखंदो त हुनजो किताबु 200 500 न 1000 थींदो। इनजे करे हाणे मुंहिंजो सुवाल आहे अचां थो उहो हिकिड़ो त रिलीजियस पर्सपेक्टिव में बि उन ॻाल्हि खे पुछण जी कोशिशि कयां थो। ॿिए तरफ़ मुंहिंजो सुवाल आहे यूएल नो हरेरी हिकिड़ो इसराइली तारीख़दान आहे, उहो पंहिंजो हिकिड़ो किताबु आहे अ शॉर्ट एंड ब्रीफ हिस्ट्री ऑफ मैनकाइंड। उन किताब जे अंदरि हू कबीलनि जो ज़िक्र, जेका कबीला आहिनि उन जो ज़िक्र हू मुख़्तलिफ़ पस मंज़र में करे थो, जंहिंजो उहो हवालो साइंसी पस मंज़र में ॾिए थो कि कबीला कीअं ठहिया आहिनि, उन्हनि कीअं माइग्रेशन्स कई आहे, उनजा रूट्स कीअं चेंज थिया आहिनि। हाणे जेको मुंहिंजो बुनियादी सुवाल आहे जो मुंहिंजे ज़हन में विरधो इहो आहे त इहे समाजी जबलतूं, मज़हबी फ़र्क़ियात, ख़ासि करे इस्लाम में बि ज़िक्र आहे त असां तव्हांखे क़ौमुनि ज़ाति कबीलनि में उन करे पैदा कयो त जीअं तव्हां हिक ॿिए खे सुञाणी सघो। हिननि सभिनी समाजी तारीख़ी मतभेद खे तव्हां पंहिंजी किताब में कीअं एड्रेस कयो आहे, या कयो आहे त उन जा हवाला वग़ैरह ॾिना आहिनि? छा असां इन मतभेद खे पंहिंजे समाज में ख़तमु करे सघूं था? हालांकि तव्हां इहो सवाल आख़िर में इहा ॻाल्हि ख़तमु कई त असां इन शइ खे असांजे समाज में रहण ॾिनो वञे। जेकॾहिं असां इन शइ खे पंहिंजे समाज में रहण ॾियूं था त असांजे समाज जे अंदरि हिकिड़ी नस्ली मतभेद थिए थी। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे या त सम्झी कोन सघिया या त हुन ॻाल्हि सम्झाए न सघियो। हुन मूं 2 दफ़ा हिन ॻाल्हि कई आहे। हिकिड़ी ॾिसो एशिया में कास्ट जो मार्क्स पाण लिखियो आहे त एशिया में तबका कास्ट जे बुनियाद ते आहे, या मार्क्स जी स्टेटमेंट आहे। उनखां पोइ आउं इहो नथो चवां पर तव्हां मूं चयो आर्ट खे जेको हुनजी आइडेंटिटी आहे, ॾिसो तव्हां हुनखे रिलीजियन पर्सपेक्टिव में वठी वञो या कंहिंसां मिसाल तौरु उहे त ख़तमु थियनि था त सुठी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं आउं मिसाल तौरु हींअर कुंभार चक हलाइण छॾे ॾींदो, जेका मूं सवेर मिसाल ॾिनो, जेका हुननि जी आर्टिस्टिक सुञाणप, जेको असांजो कल्चर मिसाल तौरु जेको असां पहिरूं था, हाणे हींअर कैपिटलिस्ट दुनिया में पैंट शर्ट पाए के काफ़ी माण्हू वेठा आहिनि मिसाल तौरु, त हाणे उहो ऐं असांजी पंहिंजी पर्सनल आइडेंटिटी ॾिसो जेॾी महिल
हमलेआवर जो हमले करण जा तरीक़ा मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। हू हिकिड़ो उहो दौर हो जो फ़ौजूं ईंदियूं हमला कंदियूं हुयूं। हींअर उहो असांजे कल्चर ते हमलो कंदा। असां पंहिंजे कल्चर खे ख़राबु ऐं हमलेआवर जे कल्चर खे या यूरोप जे कल्चर खे सुठो सम्झूं था। इहो असांजे लाइ मिसाल तौरु असां आऊं खे सुठो नथो सम्झां। या मिसाल तौरु असां पंहिंजी ॿोली खे ख़राबु, असां वटि हिकिड़ा सिंधी अदीब आहिनि, उन्हनि में हिकिड़ो टर्म आहे बाबा अंग्रेज़ी अदब सिंधी न अड़े बाबा जॾहिं सिंधी तव्हां पंहिंजी ॿोली सां ई लिखणु पंहिंजी ॿोली सिंधी में न लिखो। अड़े बा सिंधी में लिखण खे तव्हां बुरो था सम्झो, सिंधी जे पढ़ण खे तव्हां अंग्रेज़ी अदब में जेको नथो पढ़े माना उहो अदीब न आहे। इहो हिकिड़ा अहिड़ा माना जेके नैरो माइंडेड टर्म असां वटि हलिया आहिनि त बाबा ठीकु आहे, दुनिया जी कंहिं बि ॿोली जे लाइ असां वटि नफ़रत न आहे, दुनिया जे कंहिं बि कल्चर जे लाइ असां वटि नफ़रत न आहे, पर असां पंहिंजे कल्चर सां मुहबत करण जो हक़ रखूं था। असां पंहिंजे फन सां मुहबत करण आऊं चवंदो जेकॾहिं कबीले कबूतरा कबीलो बांस जी रांदि करे थो त हुनजी उहा रांदि जेकॾहिं उनखे उहो स्पेस मिले, ॾिसो मेन शइ त उनखे उहो स्पेस न आहे मिले। जेकॾहिं उनखे उहो स्पेस मिले थी सघे थो त उहो तव्हांखे हिन मुल्क छा दुनिया जे वॾनि वॾनि स्टेजनि ते जेकॾहिं सिंधी कबूतरो पंहिंजी नाच ॾेखारींदो त मूंखे ख़ुशी थींदी। आउं इहो थो सम्झां बजाए जो कोई वायरस खणी अची सिंध में थिए, उन खां आउं सम्झां थो जेकॾहिं हू दुनिया जे कंहिं कुंड में वेही भई असीं जिप्सीज़ खे ऑन कंदा हुआ, जिप्सी ही लफ़्ज़ आहिनि असांजा आहिनि, ही गानो आहिनि में ही असांजी ॻाल्हि आहे ऐं हिन ते किताब आहिनि जिप्सी खे ऑन करण जे अड़े बाबा असीं पंहिंजनि खे ऑन करियूं न, पहिरीं हितां बेसिस खे ऑन करियूं ऐं उनखे असीं चवंदा इहे सभु छॾे ॾियनि, इहे सुधरंदा कॾहिं जॾहिं नचणु छॾे ॾियनि, जॾहिं रक़्स करणु छॾे ॾियनि, जॾहिं इहो कल्चर छॾे ॾियनि जेको पहिरनि था, इहा ॿोली छॾे ॾियनि त अहिड़े सुधरण जी आउं सम्झां थो त असांखे ज़रूरत न आहे। असीं पंहिंजी ॿोली पंहिंजे कल्चर पंहिंजे ॿोली जा हक़